अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर हलंदा अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, त तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त रावल जो आख़िर माना करेक्टर छा आहे, रावल केरु आहे ऐं रावल जो माना जेको त सिकंदर जो कमदार जेको वरियल ख़ान जो कमदार आहे त उहो छो पियो पुछा कराए ऐं ॻोठ वारा माण्हू जेको आहे त उनखे इग्नोर छो पिया कनि ऐं हुनजो रावल जो नालो ॿुधी ऐं हुन कमदार खे जेको हाल अहिवाल करण खां सवाइ माना हलिया पिया वञनि ऐं कमदार परेशान थी पोइ वञे त हीउ रावल आख़िर आहे केरु। रावल जेको करेक्टर हिन में ॾेखारियो वियो आहे दोस्तों, त तव्हांखे मां ॿुधाईंदो रहां त हिकु हक़ ऐं सच जो अलम बरदार हूंदो रावल दोस्तों, जेको माना का बि नाइंसाफ़ी नंढी वॾी नाइंसाफ़ी पाण सां बर्दाश्त नथो करे ऐं माण्हुनि सां अटकी थो पए ऐं इनजे करे माना काफ़ी माण्हुनि खे हू माना न पियो वणे दोस्तों। त हुनजा ॻोठ वारा माण्हू जेको आहे त हिननि जहिड़नि खां तंग अची चुका हुया, तंहिंजे करे कमदार खे माना हू न पिया ॾिसनि हक़ीक़त त रावल केरु आहे, किथे आहे ऐं छो थो माण्हुनि सां विढ़े दोस्तों। ऐं जेको सिकंदर जो कमदार जेको त वरियल ख़ान जो कमदार हिनखे ॻोल्हे रहियो आहे, त इनजे करे ॻोल्हे रहियो आहे दोस्तों त जीअं त उन खां को नाजाइज़ कमु वठी सघे या मंठा रखे या बालाज ख़ान खे उनजे हथां माराए सघे ऐं उनखे किराए जो कातिल बणाए सघनि दोस्तों। पर जेको आहे त उहो कॾहिं बि माना किराए जो कातिल न थींदो ऐं हू पंहिंजो माना दम ते आहे ऐं पंहिंजे ग़रीबनि जो हमदर्द आहे ऐं पंहिंजी मथां जेके थियल नाइंसाफ़ियूं आहिनि त उन्हनि जी खां विढ़ंदो, बाक़ी कंहिं बि मज़लूम सां न विढ़ंदो दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त बालाज ख़ान जो ज़ुल्म जेको आहे त हद खां वधी वियो आहे ऐं जेको आहे त पंहिंजी घरवारी खे चई त जेकॾहिं सिकंदर ख़ान मरी बि वञे, हू त जहिड़ो आहे अस्पताल में दाख़िल आहे, पर जेकॾहिं मरी बि वञे त तोखे मां इजाज़त न ॾींदुमि त हुनजो मुंहुं ॾिसी वञी। तंहिं ते हुनखे पंहिंजी धीउ चए त हू असांजे मामे जो पुटु आहे ऐं जेको आहे त बालाज ख़ान चए त तूं त हुनजो नालो बि न खणिजे, तो हुनखे ॾिसण लाइ वईं त तुंहिंजी वापसी हेॾे ज़िंदा न थींदी पर तुंहिंजो लाश हेॾे वापसि ईंदो। जी दोस्तों, त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। वरी मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।